गाजी ख्वावर जे रवासी बगरो खान लाड़ ॿिए ॾींहुं ॿिए ॿारहें पुलिस जी नाजाइज़ इनकलाब सिंध प्रेस क्लब गाजी ख्वावर ते प्रेस कॉन्फ्रेंस करे चयो त कुझु ॾींहं अॻु ॿारहें थाणे जे SHO अमानुल्ला सुमरो ऐं सिटी इंचार्ज ॿारहें आसिफ गैबियानी मुंहिंजे भाइटे सरफराज़ अली लाड़ खे बिना जवाज़ ओताक मां गिरफ़्तार करे उन ते तशद्दुद करे 3 कूड़ा फुर जा केस दाख़िल कया आहिनि जॾहिं त मेडिकल रिपोर्ट में बि तशद्दुद जी तस्दीक थी आहे। मुंहिंजो भाइटो मैट्रिक जो शागिर्द आहे, उहो फोरू नाहे, भले इंक्वायरी कराई वञे। पुलिस शोरूम मालिक मोहम्मद हसन छुटो खां मोटरसाइकिलूं वठी असांजे नौजवान ते फुर जा कूड़ा केस ठाहे असां सां ज़ुल्म कयो आहे। ॿारहें पुलिस केतिरा ई बेगुनाह माण्हू गिरफ़्तार करे उन्हनि ते केस करे उन्हनि खे जेल मोकिलियो आहे। असांजो वज़ीर आला सिंध IG सिंध DIG लाड़काने खां मुतालबो आहे त हिननि कूड़नि केसनि जी इंक्वायरी कराए असां सां इंसाफ़ करे केस ख़त्म करे उन्हनि पुलिस अमलदारनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।